फितरी सूंह जा दिल खे छुहंदड़ मंज़र, सरेह जे गुलनि जी पीलाण, माहौल खे महिकाईंदड़ खुशबू। हूअं ई त सुहारी सिंध जी फितरी ख़ूबसूरती ॾेहां ॾेह मशहूरु आहे, पर जॾहिं सरेह जा पीला गुल फुटी निकिरनि था त पोइ वायुमंडल ॼण त हिकु पुरकशिश महक सां वासिजी वञे थो। अहिड़ा मन मोहींदड़ मंज़र ॾिसण खां पोइ इंसान कुदरत खे दाद ॾियण खां सवाइ रही नथो सघे, छाकाणि त सुहिणी धरतीअ ते फुटंदड़ गुलनि जी महक न रुॻो इंसान पर पखी पखण ऐं जानवर बि महसूसु कनि था। नसीराबाद वेझो तारीख़ी ॻोठ थरड़ी हाशिम जा ही मंज़र बि कुझु अहिड़ा ई दिलि खे वणनि था, जेकी सरेह जे फ़सुलु तयारु थियण खां बाद नज़र अची रहिया आहिनि। इलाइक़े वासिन जो चवणु आहे त सरेह जो फ़सुलु न रुॻो तेल ठाहिण लाइ कमु अचे थो, पर साग जहिड़ो ताम पिणु सरेह जे फ़सुल मां ई मिलंदो आहे। सरेह जो फ़सुलु साईं असां तक़रीबन अक्टूबर नवंबर में सरेह जी छाटी कंदा आहियूं, यानी ज़मीन में रेज हूंदो आहे त अक्टूबर नवंबर हूंदो आहे सरेह छाटी कंदा आहियूं। ऐं सरेह असां एकड़ खे 2 किलो सरेह ॾींदा आहियूं। सरेह छटण खां पोइ तक़रीबन महीने खां पोइ सरेह हीअ निकिरी ईंदी आहे, फुट जे लॻभॻि सरेह थींदी आहे। पोइ असां हिन खे यूरिया भाण इस्तेमालु कंदा आहियूं, यूरिया भाण बि ॾींदा आहियूं। उन सां गॾोगॾु असां हिन खे स्प्रे बि कंदा आहियूं। स्प्रे इन करे कंदा आहियूं त जीअं हिन खे जीत वग़ैरह या मौलो वग़ैरह न लॻे। स्प्रे खां पोइ तक़रीबन 15-20 ॾींहंनि खां पोइ छॾे करे हिन जा हिकिड़ा पन थींदा आहिनि, जेका 6 इंचनि ताईं डिघा हूंदा आहिनि, 2 इंचनि ताईं मोकरा हूंदा आहिनि। पोइ पन पटे करे असां हिन खां साॻु कंदा आहियूं, उनखे साॻु चइबो आहे, साॻु रंधींदा आहियूं। ऐं साॻु जेको आहे शुगर जे लाइ अक्स आहे। ऐं साॻु असांजे हिन इलाइक़े जो जेको आहे सो मशहूरु खाधो आहे। काफ़ी माण्हू जेको आहे हितो पटे करे पंहिंजे मिट माइटनि बि मोकिलींदा आहियूं, जिते सरेह न थींदी आहे। ऐं साॻ में अलाह पाक वॾी नेमत रखी आहे, हिकमत रखी आहे। ऐं साॻ खाइण सां इंसानु तंदुरुस्त ऐं सिहतमंद थिए थो। ऐं उन खां पोइ जॾहिं सरेह 4-5 फुटनि जी तरती थींदी आहे त पोइ हीअ जेको आहे फूलार कंदी आहे। फूलार फिको गुल थींदो आहे। फिके गुल खां बाद में हीअ जेको गुल छाणे करे ऐं पंहिंजी फरी तयारु कंदी आहे। फरीअ में अंदरि सरेह हूंदी आहे। सरेह जॾहिं हूंदी आहे त पोइ फरी फिकी थी वेंदी आहे। फरी जॾहिं फिकी थींदी आहे त असां हिन खे सरेह खे लूणी करे सुकाईंदा आहियूं। तक़रीबन ज़मीन में 4-5 ॾींहं रखंदा आहियूं, न वधीक रखंदा त सरेह छणी वेंदी। 4-5 ॾींहं रखी करे पोइ असां हिन खे कुटींदा आहियूं या थ्रेसर में विझी करे असां हिन में सरेह कढंदा आहियूं। सरेह कढी करे पोइ असां मार्केट में मोकिलींदा आहियूं। मार्केट में तक़रीबन मण जे असांखे 2000 रुपया मण जी मुआवज़ो मिलंदो आहे हिन सरेह जो। ऐं पोइ मार्केट में पिसाए करे पूरी दुनिया में इहो तेल मोकिलींदा आहिनि। ऐं असां बि जेको आहे सो इहो सरेह पी करे तेल इस्तेमालु बि कंदा आहियूं, वारनि खे पंहिंजे जिस्मनि में इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं उन खां अलावा जेको हिन सां गॾु खड़ू निकिरंदी आहे, असां पंहिंजे जानवरनि जी माल ई खाराईंदा आहियूं। ऐं खड़ू खाइण सां असांजो माल बाक़ाइदे तंदुरुस्त ऐं सेहतमंद थींदो आहे। अलाह पाक जी वॾी नेमत आहे। फ़सुल जी छाटी अक्टूबर नवंबर में कई वेंदी आहे। तक़रीबन महीने खां पोइ वरी उनखे भाण ॾिनो वेंदो आहे ऐं पाणी 16 खां 18 इंचनि ते ॾिनो वेंदो आहे। ऐं कुझु तक़रीबन 2 महीननि खां पोइ जॾहिं फ़सुलु तयारु थींदो आहे, पोइ हुन में पता थींदा आहिनि। पोइ उन्हनि जो जेको आहे भाॼी तयारु कराईंदा आहियूं, जंहिंखे साॻु सॾियो वेंदो आहे। ऐं जेको आहे हुन में मखणु इस्तेमालु थींदो आहे त वधीक उहो लज़तदार थींदो आहे, टेस्टी। ऐं पाण बि इस्तेमालु कंदा आहियूं, जेके रिश्तेदार आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि गिफ्ट तौरु मोकिलींदा आहियूं। ख़ासि सिंध में मशहूरु आहे साॻु। ऐं उन खां पोइ सरेह जो तेल निकिरंदो आहे, उहो जेको आहे सो भाॼियुनि में बि इस्तेमालु थींदो आहे। ऐं जेको इंसानी जिस्म जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। ऐं जेको साॻु आहे शुगर जे मरीज़ जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे, उनखे बि खाइणु खपे। उन में केतिरा ई फ़ाइदा आहिनि ऐं अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी नेमत मां नेमत। कैमरामैन ज़ुबैर तुनियो सां गॾु बख़्शल ख़ान, THN न्यूज़, नसीराबाद।